सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह। मुझा दोस्तों, मदीने वाले ताजदार जी मोहब्बत जी निशानी तो हुजूर जे अहले बैत सा मोहब्बत, मौला अली सा मोहब्बत, मौला अली जे बचड़न इमाम हसन हुसैन सा मोहब्बत, करबला वारन सा मोहब्बत, पंजतन पाक सा मोहब्बत, हुजूर जे हर घराने जे हर फर्द सा मोहब्बत, या ईमान जी निशानिया बल्कि ईमान जी तकमील इन सा थींदी जंहिंखे मदीने वारे मीर सा भी मोहब्बत, हुजूर जे घराने सा भी मोहब्बत हुजे। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों, मदीने वाले ताजदार फरमायो त मोमिन उहो आ जंहिंजे दिल में मुझे अहले बैत सा मोहब्बत हुजे। मोमिन ऐं मुनाफिक जी निशानी, मोमिन ऐं मुनाफिक के फर्क करण वारी शय कीअं ख़बर पवे है मोमिन आहे मुनाफिक आहे। पुट कंहिंजे निड़ ते लिखियल कोन्हे न थे मोमिन आहे मुनाफिक आहे जी। अले अॼु मज़ो नथा ॾियो मूंखे, छॾींदो सां कोन भली मींहुं वसे तूफान अचे जान न छॾींदो सां जेसीं ते मुंहिंजी ॻाल्हि न सम्झंदव। हाँ मिठा कंहिंजे निड़ ते लिखियल कोन्हे, कंहिंजे छाती ते उकरियल कोन्हे त ही मोमिन आहे मुनाफिक आहे। मदीने वारे साईं निशानी ॿुधाई आहे त मोमिन ऐं मुनाफिक जी निशानी कहिड़ी आहे। बस इहो आईनो आहे तव्हांजे अॻियां खणी थो रखां, पोइ हर को पंहिंजो मुंहुं पाण वेही ॾिसे। पुट हिकड़े मुबल्लिग जो कम मदीने वारे साईं जी हदीस तांजे साम्हूं आईने जे तौर ते पेश करे। फैसलो मां न ॾींदुसि, फैसलो पंहिंजी दिल खां पाण पुछजा। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तों, मुंहिंजे सुहिणे हबीब जी हदीस आ, मदीने वारे ताजदार जी सुहिणे हबीब जी हदीस सही मुस्लिम जे अंदर मदीने वारे ताजदार जो फरमान आ, अरबअतुन ला यजतमिउ हुब्बुहुम फी क़ल्बि मुनाफिक। मुनाफिक मानू जी निशानी तो बुधायाव त चैन मानुन जी मोहब्बत मुनाफिक जे दिल में गड्डू थी न सगंदी। चैन शख्सियतुन जी मोहब्बत मुनाफिक जे अंदर में हिकड़ी दिल आ। हर इंसान के रब ब दिलियूं न ॾिनियूं आहिनि, हिकड़ी दिल आ। ॻाल्हायो, घणियूं दिलियूं आहिनि? हिकड़ी दिल ऐं हिकड़ी दिल में साईं फरमाइनि था जे ईमान हूंदो त चैन जी मोहब्बत गॾु हूंदी, पर जेकॾहिं ईमान नाहे मुनाफिकता त मुनाफिक जी निशानी तव चैन जी मोहब्बत गॾिजी न सघंदी। पुट जीअं रोशनी ऊंदहि हिकड़ी जाइ ते गॾिजी सघंदा? ॻाल्हायो। हिकड़ी जाइ ते रोशनी ऊंदा ही गॾु थी न सघंदियूं। ऊंदहि हूंदी त रोशनी कोन्हे, जे रोशनी आई त ऊंदहि न हूंदी। हवा हूंदी त घुट न हूंदी, घुट हूंदी त हवा न हूंदी। ईमान हूंदो त निफाक न हूंदो, निफाक हूंदो त ईमान न हूंदो। मुनाफिक ऐं मोमिन जे विच में फर्क करण वारी शय कहिड़ी आ? मदीने वारे साईं फरमायो अरबअतुन ला यजतमिउ हुब्बुहुम। जोड़े अर्ज़ कंदुसि मालिक, मां बि हर साल वॻण वारनि वटि वेंदो हुयुसि, मौला अॼु मां बि शाहिदी थो ॾियां त हे चैनी जी मोहब्बत वारा अथई। हाणे जंहिंखे चैनी सां मोहब्बत आहे न, इहो सोचे समझी पोइ ॿई हथ मथे करे अलाह कंदो सदाई सुखिया हूंदो।
रब कंदो सदाई शाद आबाद हूंदो। मुंहिंजा दोस्तो, चीनी जी मुहब्बत ईमान जी अलामत आ।